नाज़रीन, उम्मीदवारनि इलेक्शन वर्क तेज़ करे छॾी आहे। उन सिलसिले में अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो PS 9 ते उम्मीदवार आगा सिराज खान दुरानी मदे जी पहुतो। हिन PP अॻुवाण माहिर कानून एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह पारां पंहिंजे DM हाउस ते मुनाक़िद हिकु शानदार कार्नर गॾिजाणी में शिरकत पिणु कई। आगा सिराज खान दुरानी जो शहर में पहुचण ते शहरनि गुलनि जी वर्खा करे दुहल शरनानियुनि सां वालियाना इस्तक़बाल कयो। नाज़रीन, DM हाउस ते मुनाक़िद इन शानदार कार्नर गॾिजाणीअ में शहर तोड़े पसगरदाई सां तालुक़ रखंदड़ सभई सियासी समाजी अॻुवाणनि, मुअज़्ज़िज़ीन, मुख़्तलिफ़ मकतब हाय फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ अॻुवाणनि, शहरनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। नाज़रीन, तक़रीब में सिंध जी हस्ब रिवायत आयल मुअज़्ज़ज़ महिमाननि खे सिंध जी सूखड़ी, टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। जी नाज़रीन, इन वक़्तु जेको तक़रीब जो मेज़बान आहे एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह, जंहिं पीपल्स पार्टी पारां नामज़द उम्मीदवार PS 9 ते आगा सिराज खान दुरानीअ खे सिंध जी सूखड़ी, टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे। जी नाज़रीन, सैयद दुर मोहम्मद शाह जेके जिन तोहफ़ो अजरक जो पेश कयो, हिन वक़्तु सैयद दुर मोहम्मद शाह सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान जेओ खे सिंध जी सूखड़ी, टोपी, अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे। जी नाज़रीन, वक़्तु लाला यासिर अराफ़ात शाह जेके आहिनि उहे आगा शहबाज़ खान दुरानी खे तोहफ़ो पेश करे रहिया आहिनि टोपी अजरक जो। जी आगा जावेद दुरानी जेको हिन वक़्तु बैरिस्टर खे टोपी अजरक जो तोहफ़ो पेश कयो। जी नाज़रीन, आगा मोहसिन खान दुरानी जेको हिन वक़्तु तोहफ़ो पेश करे रहियो आहे महिमाननि खे। हिन वक़्तु अला रिनू बिरोई जेको कार्नर गॾिजाणीअ में आयल मुअज़्ज़ज़ महिमान खे टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे अला रिनू बिरोई। जी नाज़रीन, इमाम दीन बिरोई हिन वक़्तु जेको आहे महिमान खे सिंध जी सूखड़ी, टोपी, अजरक जो तोहफ़ो पेश कयो अवां जे साम्हूं। जी नाज़रीन, हिन वक़्तु कार्नर गॾिजाणी खे तक़रीब जो मेज़बान PP अॻुवान माहिर कानून एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह ख़िताब करे रहियो आहे। गॾिजाणी रखी तमामु शहरवारनि खे मां घुरायो ऐं शहरयार ख़ान मार साहब जी दावत ॾिनी, पर उहो कोट दुरानी में हिकिड़ो अहम उन्हनि जो इजलास हली रहियो आहे। त जावेद दुरानी साहब जो गलो वेठल आहे, तंहिं करे स्टेज सेक्रेटरी बि मां ई आहे ऐं मेज़बान बि मां ई आहियां। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, तव्हां सभु ॻोठ वारा आया हो, छो जो आगा साहब हिते बरसाति थी वई ऐं बरसाति जे करे मां हिते स्टेज ठाहियो हुउमि, लाउड बि हुया, पोइ अलहमदिल्ला हाणे बरसाति सम्झी वई आहे ऐं घणा दोस्त आया बि आहिनि, कुझु न बि अची सघिया। ऐं मां तमामु घणो थोराईंदो आहियां जनाब सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान जे साहब जो, जेके अॼु असांजे हिन गॾिजाणी में शरीक आहिनि, ऐं ॿिया आगा शहबाज़ खान दुरानी साहब ऐं असांजा ॿिया दोस्त ऐं शहरी मुंहिंजा मेंबर, असांजे टाउन कमेटी जा चारई वार्डनि ऐं चइनि वार्डनि जा मेंबर बि हिते मां घुराइनि ठाही। इम्तियाज़ शाह साहब बि आहे, अरबाब शेख बि आहे, सनत मेरानी बि आहे ऐं मीर किफ़ायत अली शाह साहब बि आहिनि ऐं तमामु दोस्त मौजूदु आहिनि। त अलहमदिल्ला असां हुनजे मथां ख़ौफ़ में आहियूं, पर उहा कामयाबी जॾहिं थींदी जॾहिं असां सभु जेके आहियूं वोट ॾियणु निकिरंदासीं, वोट वधि में वधि कास्ट कंदासीं त वोट कास्ट थींदो त आगा साहब खे वधि में वधि वोट मिलंदा ऐं शहरयार ख़ान मार साहब खे मिलंदा। असांजे MNA जो कैंडिडेट बि वधि में वधि वोट खणी ऐं कामयाबु थिए ऐं आगा साहब जे असांजे हिन पंहिंजे तालुके जी ख़िदमत कई आहे, पंहिंजे हल्के जी ख़िदमत कई आहे, शिकारपुर डिस्ट्रिक्ट जी कई आहे, बाक़ी पूरे सिंध जी जेकी ख़िदमत कई आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। उहो कहिड़े बि सूरत में हुजे, चाहे उहो नौकरी जी सूरत में हुजे, चाहे उहो कंहिं बि सूरत में हुजे। आगा साहब जो पोयों टेन्योर 2018 खां वठी करे 2024 ताईं, हुन में मैक्सिमम पीरियड त उहे कन्फाइन हुआ, जेल में हुआ। उनजे बावजूदि बि जॾहिं बि कॉन्स्टिट्यूशनली आगा साहब जॾहिं गवर्नर थींदा मूंखे चङी तरह यादि आहे त गाॾी स्टार्ट करे सिधो पंहिंजी आवाम में ईंदा, गड़ियासी नची ईंदा, सॼे आवाम में अची करे हिते ख़िदमत कयूं। बरसाति जे दौर में मां बि आगा साहब सां गॾु हुयुमि, आगा साहब तमामु घणी हिते ख़िदमत कई, आवाम जे लाइ निकिता
ऐं ग़रीब माण्हुनि लाइ जेको कुझु थी सघियो आगा साहब राशन बि तक़सीम कयो, ट्रकनि जा ट्रक आया ऐं त बि असांजा मुखालिफ़ जेके चवनि था त आगा साहब अञा छा करे, तव्हांखे नौकरी बि ॾिनी अथई, तव्हांखे हुन सां गॾोगॾु हाणे छो जो इलेक्शन जो टाइम आहे, 5 सालनि खां पोइ जेको आहे इहा इलेक्शन ईंदी आहे, ऐं इहा इलेक्शन जेकी आहे उहा तव्हां सभिनी जी आहे। तव्हां सभु वोट ॾींदव, तव्हां निकिरंदव घरनि मां, तव्हां पंहिंजी ख़ासि तौर ते लेडीज़ खे कढंदव ऐं हिते सॼो बंदोबस्तु हूंदो आगा साहब जी तरफ़ां। असांखे बि चयल आहे, कमारे साहिबनि खे बि चयल आहे, त सभिनी खे चयल आहे त इनशा ताला वधि में वधि वोट कास्ट करे हिते आगा साहब असांजी जेकी पॉपुलेशन आहे उहा त वोटर्स जेके आहिनि उहो राउंड अबाउट 15,000 12 to 15,000 इनशा ताला हे जेके वोट कास्ट थींदा आहिनि हिते आमतौर ते उहो राउंड अबाउट 6 to 8,000 थींदा आहिनि। हाणे वधि में वधि असांजी कोशिशि इहा हूंदी त इलेक्शन वारे ॾींहं ते असांखे पोलिंग स्टेशन ताईं पुॼणो आहे, पंहिंजा वोट कीअं बि करे कास्ट करणा ऐं उन वोट कास्टिंग जे करे असां वधि में वधि लीड में खणंदासीं। जेके असांजे मुखालिफ़ आहिनि उहे अजीब अजीब ॻाल्हियूं था करनि, वावेला था करनि, हितां जा आहिनि बि कान, हिन पंहिंजे शिकारपुर ज़िले जा बि न आहिनि, ॿिए ज़िले मां अची करे असांजे मथां जेके आहिनि थोपिया विया आहिनि ऐं जे उहे कामयाबु थी विया त तव्हांखे ॾींदा छा, पहिरियों ॾींदा कान, पर तव्हांखे आया ई न आहिनि कॾहिं, न कॾहिं नौकरनि जे दौर में आया, न बरसातनि में आया। ऐं हालांकि आगा साहब जॾहिं बि पंहिंजे हुते जेल मां निकिरी बि जॾहिं कॉन्स्टिट्यूशनली गवर्नर थींदो आहे त हेलीकॉप्टर ते बि आया ऐं गाॾियुनि ते बि आया, हमेशह हिते आया, आवाम जी ख़िदमत कयूं। तमामु दोस्तनि खे, तमामु हिते ॻोठ वारनि खे जेके हिते मौजूदु आहियो, 5 ई वार्ड जा असांजा हिते जेके बि नुमाइंदा मौजूदु आहिनि ऐं दोस्त मौजूदु आहिनि, सभिनी खे गुज़ारिश आहे, अरबाब शेख साहब खे, चमन मीराणी साहब खे, साईं इम्तियाज़ शाह साहब खे, ऐं त इहो वधि में वधि तव्हां जेको पंहिंजा वोटर कढो ऐं उहे वञी करे वोट कास्ट करनि। आगा साहब खे जेको आहे पोइ जे बनिस्बत हिन दफ़े ॿीं ते कामयाबी मिले।